जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 3 जुलाई 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास अधिक मास में शुक्ल पक्ष जी 12 तिथि। शुरू था कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में कुछ वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। ख़ासि करे पंहिंजे बांधुअनि सां इहो ॻाल्हि थी सघे त तव्हांखे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे हलणो आहे। धन जी प्राप्ति थी सघे। बाक़ी ॾींहुं तव्हांजो सुठो ई गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी हुननि खे धन जी प्राप्ति थियण जा योग बीठा आहिनि। ॾींहुं तमामु सुखमय हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे दोस्तनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु जे ॾींहं में तव्हांखे पंहिंजे कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। ॾींहुं तमामु सुखमय हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं तमामु एवरेज यानी साधारण रहंदो। न एतिरो सुठो न एतिरो ख़राब। अगरि उहे चाहिनि था कि अॼु जो ॾींहुं अञा हुननि जो बहितर थिए त तांबे जे लोटे में पाणी भरे करे कुमकुम या ॻाढ़ो गुल विझी करे भगवान सूर्य जी उपासना करणु तव्हांजे लाइ अॼु लाभदायक थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु विघ्न या रुकावटूं अचण थियण जी आशंका आहे। पर हुननि खे भगवान गणेश में थोड़ो विश्वास रखी करे ॾींहुं शुरूआत करणी आहे। 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे घर मां निकिरंदा त तव्हांजा सभु विघ्न दूर थी वेंदा, बाधाऊं दूर थी वेंदियूं ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी। धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य हुननि जो तमामु उत्तम रहंदो। तॾहिं तमामु सुठो गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं हुननि जो तमामु सुखमय गुज़रंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। गांइ खे चारो खाराइण या पालक खाराइण तव्हांजे लाइ अॼु लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियणो आहे ऐं ख़र्चनि ते भी थोड़ो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। त अॼु जो ॾींहुं मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। स्वास्थ्य तव्हांजो तमामु सुठो ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। शत्रुअनि ते अॼु विजय जी प्राप्ति थींदी। अॼु भाग्य हुननि खे पूरो साथ ॾींदो। तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो ऐं स्वास्थ्य भी हुननि जो सुठो ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या पार्टनरशिप में कमु करणु चालू न करणो आहे या अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। त अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटंदा। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। दुखनि जे हुननि जे नाश थींदो। परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। पारिवारिक सुख अॼु हुननि खे प्राप्त थींदो। धन प्राप्ति भी थी सघे त अॼु जो ॾींहुं तमामु सुखमय हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं मानसिक तनाव यानी स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे।
पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त हुन जे लाइ योगा या मेडिटेशन करणो आहे। धन प्राप्ति थी सघे, स्वास्थ्य तव्हांजो उत्तम ई रहंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अधिक प्रदोष व्रत, त अॼु जे ॾींहं में आर्तवार जे ॾींहुं प्रदोष जो ॾींहुं आयो आहे। अधिक मास हली रहियो आहे। अॼु जे ॾींहं में जेको बि भगवान शिव जे लाइ प्रदोष जो व्रत रखंदो आहे, भगवान शिव खे खीर, पंचामृत, घी, माखी, खंड हे सभु चाढ़ींदो आहे त भगवान शिव हुननि जी सभु मनोकामना पूरी करे अंत में मोक्ष जी प्राप्ति कराईंदा आहिनि। हूअं त प्रदोष जे व्रत जे बारे में पहिरें जे एपिसोड में ॿुधायल वियो आहे कि प्रदोष जे व्रत जा छा छा नियम आहिनि। वरी बि तो ॿुधाए छॾियां कि थी सघे त स्नान इत्यादि करे भगवान शिव जे मंदिर वञी करे उन्हनि खे सच्ची श्रद्धा ऐं भाव रखी करे ओम नमः शिवाय, अगरि कोई मंत्र न बि ईंदो अचे त इहो मंत्र चई करे ओम नमः शिवाय चई करे भगवान ते सभु कुझु अर्पण करणो आहे ऐं सॼे ॾींहं में हिकु टाइम ई खाइणो आहे ऐं निराहार रहणो आहे। जेतिरो थी सघे भगवान शिव में ध्यानु करणो आहे त तव्हांजे मथां भगवान शिव जी असीम कृपा प्राप्त थींदी। धन धान्य तव्हांखे प्राप्त थींदो। तव्हांजो घर हमेशा फलियल फुलियल रहंदो ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी। लक्ष्य जी प्राप्ति थींदी। अॼु जे ॾींहुं अगरि तव्हां व्रत रखो या हे सभु शयूं भगवान शिव ते सच्ची श्रद्धा ऐं विश्वास रखी करे चाढ़ो त मां उमेद थो कयां कि तव्हां अॼु जे ॾींहुं या पंहिंजे ॿारनि खे बि ॻाल्हियूं ॿुधाईंदा ऐं तव्हांजे ॿारनि जे लाइ बि इहो तमामु बहितर साबित थींदो ऐं उहे बि पंहिंजी मनोकामना प्राप्त कराईंदा। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे राघव जी जो, जेके इंदौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हिननि जो सवाल आहे कि हिननि जो व्यापार बरोबर नथो हले। त राघव जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांजो टाइम बिल्कुलु सही हली रहियो आहे। तव्हांखे काई बि चिंता करण जी ज़रूरत न आहे, पर थी सघे त हर विस्पति जे ॾींहुं यानी थर्सडे जे ॾींहुं तव्हांखे काई न काई पीली शइ जो दान करणो आहे। साण ई साण पीली शइ धारण करणो आहे, यानी शर्ट थी सघे त येलो पायो त तव्हांजे मथां ईश्वर जी कृपा बरसंदी ऐं तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@synthiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।